डरकी में नई कॉटन फैक्ट्री जो पीढ़ जो पत्थर रखण वारी तकरीब दौरान अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल हिंदू वापारी सतन कुमार जे क़तल के 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद पुलिस अञा ताईं केस दाख़िल नाहे करे सघी ऐं नई कातिलनि जो पतो लगायो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे रमेश कुमार जी रिपोर्ट। डेहरकी जी रेती लिंक रोड ते नई कॉटन फैक्ट्री जो संगे बुनियाद रखण वारी तकरीब दौरान अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल हिंदू वापारी सतन कुमार जे क़तल के 3 ॾींहं गुज़रण बावजूद डेहरकी पुलिस अञा ताईं क़तल केस दाख़िल न कयो आहे ऐं ना ई वरी कातिलनि जो पतो लगाए सघी आहे। मक़तूल सतन कुमार जे तॾे ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, कॉमर्स पार्टियुनि जे अॻुवाणनि ऐं हिंदू बिरादरी जे अॻुवाणनि वारसनि वटि पहुची हमदर्दी ऐं ॾुख जो इज़हार कंदे ताज़ियत पूर्ण करे रहिया आहिनि। तॾे ते ईंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि तोड़े हिंदू बिरादरी जे अॻुवाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। डेहरकी में ही वॾो हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो, उन सख़्त तरीन लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां। सच ॿुधायां त ही असांजो सतन कुमार ते हमिलो कोन्हे, ही असांजे पूरी सिंध में रहंदड़ हिंदू बिरादरी ते हमिलो आहे। असांजा जॾहिं संत साईं साधराम जे प्रोग्राम ईस्टर्न ब्रोकिंग सेरेमनी में वेठा, उते ही हमिलो थियो त असीं हिन जी मज़म्मत था कयूं। असीं जेके हिते हिंदू सिंधी रहूं था, प्यार सां मोहबत सां प्रीत सां रहूं था, पर हिन में कुछ अड़ा शरपसंद अनासर आहिनि जेके असांजे घेरो तंग करे धरतीअ तां माइग्रेट करण जी कोशिशि था कनि। उन्हनि खे असीं ॿुधायूं था असीं इन्हनि धमकियुनि खां कोन था डिॼूं, असीं अव्हां जे हिन दहशतगर्दी खां कोन था डिॼूं। अमी ईअं न सम्झो त असीं हिकु सतन कुमार खे शहीद कंदासीं त हितां ॿिया हिंदू माइग्रेट करे वेंदा। असांजो मरणु, असांजो घरणु, असांजो खाइणु, असांजो पीअणु हिन धरतीअ सां आहे। जानी इंसान जी क़ीमत सभिनि जी हिकु जेतिरी आहे, ठीकु आहे न। असां पुलिस अज़हर ख़ान साहब बि तव्हांखे ॿुधायो त उहो हिन वाक़े खे इन्वेस्टिगेट करे थो। कुझु शयूं हुन बि लिकायूं आहिनि, छो त इन्वेस्टिगेशन जो ओपन नथो करे सघे, उन सां केस ख़राबु थींदो आहे। मां सादरा साहब वटि बि थी आयुमि, उन सां बि असां अफ़सोस इहो करे आयासीं और इंशाअल्लाह ताला हिन ॻाल्हि खे तक पुॼाईंदासीं, हिन जे बॉटम लाइन ते पुॼंदासीं। मां वफ़ाक़ी सरकार खे, पंहिंजी गवर्नमेंट खे इहा अपील कयां थो त सिंध पुलिस इन्वेस्टिगेशन न करे, इन्ही जी पाकिस्तान जूं आला एजेंसियूं इन्वेस्टिगेट करनि। इहो पुलिस इन्वेस्टिगेशन त पंहिंजी जॻह ते करे थी, पुलिस बजाए इन्ही जे पुलिस इन्वेस्टिगेशन करे, पुलिस दबाव विझे थी जेको आहे उन्हनि जे घर वारनि ते, त तव्हां फलाणे ते FIR करायो। तव्हां एज़ यूजल पुलिस जो त इहो रवायती हिकिड़ो तरीक़ो आहे। ज़ाती मसाइल थींदा आहिनि, ज़मीननि ते थींदा आहिनि, दुकाननि ते, इहो हिकिड़ो दुनिया जो ज़िंदगी जो सिस्टम आहे। पर हेॾे हाई प्रोफाइल शख़्सियत जी मौजूदगी में भाई साधराम दास हिकिड़ी आलमी लेवल जी शख़्सियत आहे ऐं उहे हिकिड़े अमन जो दर्स ॾियण वारा आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में ऐं अहिड़ी अमन पसंद कम्यूनिटी जेकॾहिं सिंध में आहे क़दीम दौर खां, तो अॼु जी न आहे। असांजी हिंदी कम्यूनिटी धरती जी वारिस आहे। सतन कुमार जे भाइटे नागेश कुमार तॾे तींदड़ अॻुवाणनि खे दाहींदे चयो त वाणी माण्हू खे त ईअं सम्झंदा पिस्तो और बोली करे छॾोसि, बाक़ा को ज़िक्र न आहे। इहे 1.5 साल अॻु में सतन रोईंदो रहियो, असां वीडियो क्लिप में ॾिसो, मूंखे हिन में धमकी आहे फलाणो वठी न पाण कैप्चर थिया, पर उन ते कोई ऑब्जर्वेशन न थी, न का SP वेठो, न का इहे पुलिस टीमूं, बाक़ी सॼो चेंज थींदो रहंदो सिस्टम। हम लोग ये सुस्ती किया दीवाना था ना आइडिया साईं दीवाना था ना आइडिया। इहो वाक़ियो 15 ॾींहं अॻु में असां उन्हीं में माना हिकिड़ी उन भुल चुकाई हुई, उनमें माना उनजो नुक़सान थियो, जानी माली नुक़सान थियो उन्हनि। SSP घोटकी अज़हर ख़ान मुग़ल आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। इंतहाई बदकिस्मती से ये जो वाक़या हुआ और जो कि नहीं होना चाहिए था, उससे हम सब के दिलों में इज़्तिराब एक पैदा हुआ और हमें जो लवाहिकीन हैं उनके गम में हम बराबर के शरीक हैं। मैंने रिपीटेडली मीटिंग्स की हैं हिंदू बरादरी के जो बड़े हैं और उनके इवन फैमिली मेम्बर्स से भी जो कि हमारे साथ बैठे हैं, उनको अपनी एफर्ट्स के बारे में डे टू डे बेसिस पे बताया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मक़तूल सतन कुमार जे क़तल केस जी शफ़ाफ़ जांच करे मुलवस जवाबदारनि मथां FIR दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे त जीअं हिंदू बिरादरी में पकड़ियल ख़ौफ़ ऐं बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरामैन विजय कुमार धागड़, रमेश कुमार, आवाज़ TV न्यूज़, डेहरकी।